अस्सलाम नाज़रीन असां ॾेई शहर में मौजूद आहियूं। ही मेहरबान राइस मिल ऐं सुठो जेको रोड आहे उहो मेन वञे थो। और ही घटी जेका आहे हिते तकरार आहे ख़ासि करे जो गुलाब जमाली जेको आहे उनजी तकरार आहे। हीउ जेको दुकानु आहे हिकिड़ो पुठियां ठहियलु आहे, इहो जेको अॻियां जेका आहे उहा ख़ासि करे जो जेको आहे उहा दावा आहे त पुठियां खां असांजा घर आहिनि। ही घटी जेका आहे उहा गुज़िरियल 100 सालनि खां जीअं जो तीअं जेका हिते उहा मौजूदु हुई। गुलाब जेको आहे उहो हुन ते कब्ज़ो करे हुन ते दुकानु ठाहे छॾियो आहे। हिते पाण सां गॾु अॼु ख़ासि करे जेको कल्ह उहो एहतिजाज कयो आहे 12 बचनि समेत, अॼु गुलाब जेको आहे जमाली उहो बि हिते मौजूदु आहे ऐं हुन सां गॾु ॿिया हिते जेका माण्हू आहिनि, हिते जेका रिहाइशी आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। पाण उन्हनि खां पुछंदासीं त असल हक़ीक़तूं छा आहिनि, गुलाब जो मक़ूब छा आहे ऐं उहे जेके माण्हू आहिनि उहे हिन घटी बाबति छा था ॼाणनि। रहो था हिते रिहाइशी आहियो, हितां मज़दूरी कयूं आहिनि, कारखाने बि तव्हां मज़दूरी कयूं आहिनि। पाण ही जंहिं जॻह ते बीठा आहियूं इन घटी जे बारे में तव्हीं छा था ॼाणो, या घटी केतिरी पुराणी आहे ऐं कीअं हुई? असां ॿुधो आहे त पुठियां वाए बि हुई, पुठियां माण्हू तोब खणंदा हुआ, इहा आम घटी जेका माण्हू जे अचवञ जे लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे? साईं इहो उॾूमल जे टाइम खां वठी हीउ रस्तो खुलियलु हूंदो हुओ। हिन खां परियां तोब ईंदा हुआ, माण्हू ईंदा हुआ, खाण हूंदी, पोइ खाण तो सुमार ख़ासि करे नाले सां। ठीकु आहे, हिते हाणे जॾहिं मीर साहिबु इहो पंहिंजी प्लाट वरितो तंहिंखां पोइ हिन पाण ॾियारियो था कोट, हिन पासे अची वियो वाड़ो। हाणे हीअ घटी रही मेन, हितां वेठल गुलाब, हीअ चवंदो भाउ मूं हुन खां ख़रीदी करे पंहिंजी घटी पंहिंजे लाइ वरिती आहे। ख़ासि करे आया आहिनि त पोइ आया आहिनि। हाणे इहा अॻियां केतिरे क़दुरु खां ख़बर कोन्हे त इहा हिन राजूणी में जे आहे या हिन पंजी वरिती आहे या आज़ादी में वरिती आहे या कहिड़ी लिखत वरिती आहे, उहा हिकिड़ी धणी खे ख़बर आहे, ॿियो हुनखे ख़बर आहे। 16 फुट घटी उड़े करे खड़ी हुई उतां मीर गुलाम शाह मीर बिशारत और गुलाम शाह टालपुर उनजो कारखानो आहे जेको अॻु में वाइननि वठो, पहिरीं अजमेर मां उंदड़ वठो। उन्हनि जीप त उन पासे खां घटी आहे, उन पासे खां ट्रकूं उन्हनि जूं भरबियूं हुयूं, तोहन जूं चांवरनि जूं, उहा अञा निशान पिया आहिनि। उनजा दरवाज़ा पट इहे ई माण्हू सभु खणी हलिया आहिनि। ऐं उन घटी असांजी में जितां असांजो बच्चो ॿार अचणु वञणु, राज पाड़ो, स्कूल जा शागिर्द, स्कूल ताईं गर्ल्स स्कूल बि उन पासे, असांजी प्राइमरी स्कूल बि उन पासे ॿार था वञनि। उन मेन जेका घटी आहे जिते कागज़नि में बि लिखियलु पियो आहे मेन घटी, उन मेन घटी मंझि दुकानु ठाहिण कहिड़े कानून में घटी हुई पेरूमल जी। जी जी ठीक, पेरूमल खां पोइ वरिती रईस। सही, ही घटी हुई खान न विंदल हुई, पर असुल ख़ासि करे जी घर जी घटी कोन हुई। सही, ही हिते दड़ो हो ऐं किन किचिरो बि हिते उछलींदा हुआ। सही, प्लाट वठण खां पोइ हाणे हिन गली जो धंधा आहे धणी जे घर ताईं। सही, गली ॿाहिरि त आहे कोन, जो ॿाहिरि हुजे त हुनखे गिरेबान मां बि जॾहिं माण्हू वठी सघे थो। बि गली जो दंग ॿाहिरि आहे त पोइ तूं छा जे लाइ गली जो रोकियो बंदि करियो? जॾहिं गली हुनजे घर ताईं तय आहे त अॻियां आहे कोन, त उन गली खे केॾा खणंदासीं? अच्छा हाणे हितां आऊं त सिर्फ़ु इहो सवाल थो पुछणु चाहियां त हीअ घटी जेका आहे उहा पाण बि ॾिठी आहे, मुंहिंजो मूंखां वॾो ईअं ॾिठी आहे। हाणे जेके मोहर में दुकान जेके ठहिया आहिनि उहे हाणे ठहिया आहिनि, उन ते गुलाब जो हक़ थिए थो या कोन थो थिए? भई हाणे न जॾहिं प्लाट धणी वरितो आहे त हुनजो हक़ आहे, त हू चए थो मुंहिंजो हक़ आहे, मूं प्लाट वठी चुको आहियां। त हाणे गली धणी जे घर ताईं आहे त हू पंहिंजे घर जी घटी बंदि छो थो करे, चाहे उते प्लाट छो थो ठाहे, हुन सां छा ठाहे? गली त हुनजे घर खे विकिरे वारे असुल शइ वठण वारे खां पुछा कई आहे, जॾहिं हुन वरिती आहे त हुन विकिणण वारे खां पुछा कई भई गली तो केस तो नहीं ॾींदी आहे। ॿुधाइजो त गुज़िरियल 2 टे ॾींहंनि खां वठी हीअ जेका घटी आहे उन ते तनाज़ो थियो आहे, ख़ासि करे हिकिड़े क़िस्म जी दावा कनि था, तव्हां ॿिए क़िस्म जी दावा कनि था। असल हक़ीक़तूं छा आहिनि, तव्हांजो जेको आहे उहा दावा कहिड़ी आहे, ख़ासि करे दावा कहिड़ी आहे? असांजी दावा इहा आहे त हीअ जेका शइ हुई त असां ख़रीद कई, ठीकु आहे। हिन खां अॻियां असां 50 साल ख़रीद कई, जंहिं वटि मूं वटि कागज़ पियो आहे। इन मुताबिक़ जेका ख़ासि करे जेका शइ ख़रीद कई, इहो रस्तो ई अलॻि आहे। हीअ असांखां रस्तो हिननि वरितो भौचारी बिरादरी में, त भाई ठीकु आहे असां पाड़े में वेठा आहियूं, अचे त हिकु ॿिए जा ॿार बचा मटींदा, हिन जे लाइ मूं हिनखे घस ॾिनो, हुन इनकार बि कोन कई। हिननि छा कयो त असांखे ज़ेर दस्त कयूं, धारिया माण्हू वठी असांजे घर में आंदो। इन जे लाइ मूं कई चङनि मुड़ुसनि खे चयो त बाबा ठीकु आहे इहे ग़लति पिया चवनि ऐं हीअ ग़लति पिया कनि। इन जे लाइ असां एस साहिब खे बि वियासीं, SP खां दरख़्वास्त कराए आयासीं, हिनखे ॾियणो जी जंहिंजा सरज़मीन कराईसीं। हाणे गुलाब मसइलो इहा त जॾहिं बि माण्हू प्लाट कंहिं शहर में वठंदो आहे या कुझु वठंदो आहे त उते घटी जेका आहे उहा डॉक्यूमेंट्स में कोन हूंदी आहे, लिखत में कोन, या घटी करे लिखत में कोन हूंदो आहे। तव्हां प्लाट जा मालिक हूंदो, घटी जेका आहे हिते माण्हू चवंदा त गुज़िरियल 100 सालनि खां हिते मौजूदु हुई। हेॾा पुठियां जेका उहा वाए आहे, उनखां सवाइ मीर साहिब जो कारखानो आहे, पासे में जेको आहे उहो वाड़ो बि आहे। हाणे तव्हांजो मौक़ो आहे त तव्हांजो प्लाट पुठियां घटी ते तव्हांजी दावा जेका उहा कींदी थी? घटी त ही असां घटी पहिरीं वरिती आहे उताग, इन जे लाइ असांखे बि लिखी ॾिनो त आम उताग जो घस आहे, ठीकु आहे। हाणे उन जॻह ते असां पंहिंजो घर ठाहियो, आम उताग धणियुनि असांखे वेकिरो करे ॾिनी आहे। इहा जॾहिं वेकिरो करे ॾींदा ऐं घर में उताग जो घस कीअं ॾियां? तंहिंखां पोइ असांखां 5 किलोमीटर माना ख़ासि करे जो घर परियां आहे, जेको असां विच में ॿिया ख़ासि करे उहे दावा कोन पिया कनि। हिन खां पोइ बक़ाया जेके आहिनि, जेके लखानो आहे या इहो तारिक आहे ऐं इहो जेका भुटो आहे, इहे जेके दावा पिया कनि त ठीकु आहे इहे असांजे हिसाब खां ई ॿार आहिनि। इहो ॿुधाइजो, इहो तव्हां ॿुधाइजो त तव्हां जेके डॉक्यूमेंट्स पुलिस वटि पेश कया आहिनि या राजू में जेके डॉक्यूमेंट्स खणी आया आहियो, जेका कागज़ खणी आया आहियो,
उन्हनि में लिखियो पियो आहे क्लियर कट ते हितां खां आम घटी 125 फुट डिघी ऐं 16 फुट बेकरी हूंदी उनजे बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? उन बाबति ही घटी जो दंग ही है, ठीकु आहे। पोरियां मुंहिंजो घरु आहे, उन्हनि इहा घटी मुंहिंजे लाइ छॾी हुई। असां अणपढ़ियल माण्हू हुआसीं जेका असांखे लिखत करे ॾिनी। हिन खां 50 साल अॻे को बि एतिरा इंतज़ारु कोन हो। अॼु जॾहिं हू अची लॾे वेठा आहिनि त हाणे हू चवनि पिया इन ते इंतज़ारु आहे जेके हिन माण्हू पाड़े जा वेठा आहिनि इन्हनि खां पुछा ॾिसी करे त पोइ ठीकु आहे हिते अॻे रहंदल कहिड़ो। अच्छा आख़िरी तव्हां खां सवाल इहो त तव्हां जेको घटी जे मुंहं में दुकानु ठाहे छॾियो आहे, ठीकु आहे, कानूनन अगरि तव्हां कोर्ट में वञो था या हू कोर्ट में वञनि था त तव्हांजो जेको ख़्यालु छा ऐं तव्हांजी दावा कहिड़ी आहे? असांजी दावा आहे त हुननि जो सबूत हुजे त हितां असां घस मटे थो असीं डाइण लाइ बि तयारु आहियूं। असां रस्तो छॾे ॾिनो आहे 5 फुट असां पाण बचिड़े वारा आहियूं, असां पंहिंजा अचूं वञूं पिया। उन्हनि जो इहो एतिराज़ त हीअ घस बंदि आहे, ठीकु आहे। इहो बस हीअ घस ॾिसो पिया तव्हां हले पियो न, हुन जा ॿार बचा पिया अचनि पिया वञनि पिया। तंहिंखां पोइ फ़ैसिलो लिखी ॾिनो आहे पाण खे सूबेदार साहिब त भई ठीकु आहे हिन खां पोइ न घर माण्हू मटींदो न वॾो माण्हू मटींदो। अच्छा न इहो सिर्फ़ु ॿुधाइजो त हीअ जेका घटी आहे उनमें तव्हां वाक़ई दुकानु ठाहियो आहे, इहो तव्हां क़बूल कयो? दुकानु असांजो अॻे ठहियल आहे, ठीकु आहे। असांखे 2-3 साल थी विया आहिनि हलंदल आहे। हिननि जेको एतिराज़ कयो हींअर कयो, ठीकु आहे न। इहा शइ पधरी पई त असां पंहिंजी लाइन छॾे ॾिनी। घणो वक़्तु अॻु में तव्हांजी दुकानु असांखे 5-6 साल अॻे ठहियल आहे। तंहिंखां अॻे असीं त खीर विकिणंदा आहियूं, धंधो कंदा आहियूं। असांजी सॼी टाइम हिते गुज़रियो। असांखे 125 फुट हेसी थी घटी आहे, जेको मीरमंद जे प्लाट जे दंग खां पोयां अॻियां घस कोन्हे। तंहिंजे पोयां मुंहिंजा घर आहिनि, हीअ प्लाट अॻियां मुंहिंजो वरितल घटी जो शो आहे 125 फुट। तंहिंखां पोइ हिननि इहा जॻह हितां छिके मुंहिंजे घर खां टिपी उन खां पोयां हिननि 125 फुट खां चवंदा त इहा असांजो रस्तो ॾिसी सघो था। नाज़रीन तव्हां जेको गुलाब जमाली आहे उनजी ऐं ॿिया जेके हिते रहवासी आहिनि उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हीअ घटी जेका आहे उहा वाक़ई बि वाणियुनि जे दौर खां वठी हिते मौजूदु आहे, लेकिन गुलाब जो चवणु आहे त घटी असां पैसा ॾेई वरिती आहे। उनखां पोइ असां जेको दुकान जी जेका अदावत आहे उहा कई आहे क़ानूनी तौर ते। हिन जो चवणु आहे त इहा घटी जाइज़ आहे ऐं असांजा दुकान जेके आहिनि उहे क़ानूनी तौर ते जाइज़ आहिनि। इहो त कोर्ट या अॻिते हली आला अख़्तियार जेको आहे उहो फ़ैसिलो कंदियूं, लेकिन गुलाब जी इहा दावा आहे त मूं प्लाट जेको आहे सो मरहूम गुलाम जमाली खां वरितो हुनजी ओताक हुई। हीअ घटी वाक़ई 100 साल पुराणी हुई, लेकिन हाणे जेको आहे उहो क़ानूनी तौर ते घटी मुंहिंजी आहे। इन ते मुंहिंजी दावा ठहे थो ऐं मुंहिंजी जेको आहे मुंहिंजो जेको आहे उहो हक़ थिए थो। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।